बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जो दोस्त तव्हांजो पंहिंजो समद ट्रैक शो मां सूफ़ी अब्दुल समद जो तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। मूंसां गॾु मौजूदु आहे अॼु असांजे कटनी ज़िले सां तालुक़ रखंदड़ ज़हूर सिंधी, हिकु समाजी वर्कर सां गॾोगॾु सुठो सिंगर बि आहे। अॼु असां साण संदसि लाइफ जर्नी ऐं ज़िंदगी जी संदसि जर्नी गुज़री ऐं संदन जेको फन आहे, फन जे हवाले सां, सोशल वर्क जे हवाले सां असां संदन कचहरी कंदासीं। आवाज़ अचे पई तव्हां? जी जी आदा आवाज़ अचे पियो। मुंहिंजी आवाज़ अचे पई तव्हां वटि? आवाज़ तव्हांजो अचे पियो। मूं तव्हांजो मुख़्तसिर तारुफ़ करायो आहे पंहिंजे दोस्तनि सां ऐं तव्हां पंहिंजो वधीक तारुफ़ ऐं दोस्त तव्हांखे वधीक बहितर न ॿुधाए सघे। जी अदा, मुंहिंजो तारुफ़ ज़हूर इलाही जोखियो ऐं सिंगिंग जे हवाले सां ज़हूर सिंधी ऐं जंगशाही कोस्तान सां मुंहिंजो इलाही वास्तो आहे। जंगशाही कोस्तान सां असल रिहाइश मुंहिंजी जंगशाही आहे, पर हींअर ड्यूटी जे हवाले सां मकली सिविल हॉस्पिटल में रहंदा आहियूं। मकली सिविल हॉस्पिटल जे बैक साइड नारेजा कुछ में रहंदा आहियूं। ड्यूटी सिविल हॉस्पिटल मकली ते आहे ऐं सिंगिंग जो शौक़ु आहे ऐं समाजी कम में जेतिरो असांखां पेची सघंदो आहे त उहो हुन में हिसो वठंदा आहियूं, ख़ासि करे पंहिंजे कास्ट जे लाइ ऐं सिंधी क़ौम जे लाइ, ॿारनि जे लाइ ऐं इंसान ज़ात जे लाइ। ज़रूरु थोरो आवाज़ तव्हां मुंहिंजो जेकॾहिं क्लियर अचे थो त पोइ तव्हां पंहिंजी थोरो लाइफ जर्नी जेका तव्हांजी जेका शुरूआती ज़िंदगी आहे उनजे बारे में ॿुधायो त उहो तव्हांजी कीअं गुज़री, तव्हांजो कहिड़े ख़ान सां तालुक़ु आहे? जी ज़िंदगी त माशाल्लाह हाणे 40-41 साल उमिरि में वेठा आहियूं। ज़िंदगी कुझु मैट्रिक ताईं, इंटर ताईं त तालीम ते गुज़री। उन खां पोइ कुझु ज़िमेदारियूं अची वियूं बाबा जे वञण खां पोइ। बाबा तक़रीबन 1998 में बाबा जी डेथ थी वई। उन खां पोइ असां जंगशाही शहर में रहंदा हुआसीं। 98 में असां जंगशाही छॾी आहे ऐं पोइ 99 में मूं शादी कई। मकली ते पंहिंजी रिहाइश आहे ऐं मकली ते काफ़ी टाइम समाजी कम में हथ विधासीं ऐं 2013 में सरकारी नौकरी मिली। अलाए शुक्र आहे, हाणे सरकारी ड्यूटी सिविल हॉस्पिटल में करे वेठा आहियूं असां घर में। ऐं जेको बि पइजी सघंदो आहे सिविल हॉस्पिटल में को मदद, ग़रीब माइट मिट दोस्त यार जेको बि ईंदो आहे, जेको असांखां पइजी सघंदो आहे उन सां हेल्प कंदा आहियूं जेतिरो असां में हिमत आहे। ऐं सिंगिंग जे हवाले सां मूं उस्तादी वरिती। असांजो प्यारो उस्ताद गुल हसन समू साहब मुंहिंजो उस्ताद आहे, जंहिं मूंखे धाॻो ॿधायो आहे। ऐं शाइरी सां बि मुंहिंजो वास्तो आहे। शाइरी फील्ड में काफ़ी टाइम आउं रहियो आहियां। शाइरी में मुंहिंजो उस्ताद मरहूम रशीद अहमद जाखरो हुयो ऐं उस्ताद पांदन जोखियो। शाइरी जो माशाल्लाह मूंखे सुठो तजुर्बो आहे ऐं पहिरीं अवल स्टेज ते आऊं शाइरी शुरू कई मूं पहिरीं स्टेज ते। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते सिंगिंग जो शौक़ु थियो ऐं बचपन खां वठी आऊं नातुनि जो बि माशाल्लाह सुठो शौक़ु रखां थो ऐं नातुनि जे मुक़ाबलनि में हिसो वरितो आहे। जंगशाही में जॾहिं रहंदा हुआसीं माशाल्लाह आऊं उते सुठो नातो ख़ान हुउसि ऐं असांखे मकली ते इहो माहौल न मिलियो। जंगशाही में मां नातुनि जे हिसाब सां मौली फज़लुल्लाह जी संगत में उस्ताद अली हसन ऐं मलबारी जे मोहबत सोबत में असां माशाल्लाह सुठियूं नातूं ऐं सुठी उस्तादी मिली। ऐं नातुनि में मुंहिंजो उस्ताद हाफ़िज़ अली हसन मलबारी साहब जंगशाही वारा आहिनि ऐं ईअं ई जान हले पियो। ऐं तक़रीबन 3-4 एल्बम बि मुंहिंजा अची चुका आहिनि मार्केट में। 5 खनि एल्बम अची चुका आहिनि। साईं ॿियो ॿुधायो? जीअं तव्हां नातनि जे हवाले सां ॿुधायो साईं ऐं तव्हां पहिरीं शाइरी बि कंदा हुआ तव्हां?
आवाज अचे थी साईं मुंहिंजी? बिल्कुलु आवाज़ तव्हांजो अचे पियो, मुंहिंजो आवाज़ अचो था न? जी हाँ अचे पियो आवाज़। शाइरी जे हवाले सां कहिड़ियूं हालतूं हुयूं जंहिं हालतुनि ते तव्हां जी शाइरी जेका तव्हां कई, शाइरी तव्हां कहिड़ियुनि हालतुनि ते कई, उहे कहिड़ियूं हालतूं हुयूं जंहिं ते तव्हां शाइरी तरफ़ विया? जी अदा शाइरी हिकिड़ो अंदर जो आवाज़ आहे। शाइरी सिखण लाइ उस्ताद लाज़मी आहे, पर उस्ताद सां गॾोगॾु हिकिड़ो कुदरती ॾात बि आहे जेको हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। लफ़्ज़नि जी भेटा पेश करण जे लाइ लफ़्ज़नि जी सेटिंग ऐं अल्लाह साईं जे तरफ़ां इहो ॾिनल हिकिड़ो अज़ीम तोहफ़ो आहे। शाइरी या गुलूकारी या को फ़न आहे, बिल्कुलु अल्लाह साईं जी तरफ़ां जंहिंखे लिखियलु हूंदो आहे, जंहिंजे नसीब में उहो उनखे मिलंदो आहे। ऐं पोइ उहो उन फ़न खे कहिड़ी तरह इस्तेमालु करे थो, उहो उनजो अमल आहे जेको जेॾां छिके जंहिंजो जंहिंसां इश्क हुजे। शाइरी बसि उस्ताद रशीद जाखरो जी दोस्ती ऐं माहौल सां गॾु रहंदे असांखे उनजी शाइरी खे ॾिसी असांखे बि शाइरी जो शौक़ु थियो। ऐं पोइ असां बि नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कईसीं त उस्ताद खे ॿुधाईसीं शाइरी, त उनखे असांजी शाइरी जा ॿोल कुझु पसंदि आया। पोइ आहिस्ते आहिस्ते ऐं कुझु वरी नयूं ज़हन में ॻाल्हियूं ईंदियूं जेके उस्ताद खे पसंदि ईंदियूं त तव्हांजी माशाल्लाह शाइरी में वज़न आहे। पोइ इन हवाले सां शाइरी जो शौक़ु हुयो। आहिस्ते आहिस्ते बरल पोइ पंहिंजी शाइरी ॻाइण में वधीक इन हवाले सां पंहिंजी शाइरी ॻाईंदा आहियूं, वधीक मज़ो ईंदो आहे। तव्हां खां आख़िर में तव्हांजी शाइरी ऐं तव्हांजे आवाज़ में कलाम ॿुधंदासीं, ऐं तव्हां जेको ॻाइण जी तरफ़ जेको विया, फनकारी तरफ़ विया, उनमें तव्हांजो उस्ताद जेको तव्हां ॿुधायो जी ऐं साईं, उन खां तव्हांजो अलावा आवाज़ थोरो घटि अचे पियो। जी मुंहिंजी पंहिंजी शाइरी तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि काफ़ी टाइम जी पुराणी, उहो तव्हां खां बाद जेके में तव्हां खां पुछंदासीं। अॼुकल्ह रत जा रिश्ता बि रत था रुआड़ीनि, त पंहिंजनि में बग़ावत, दुश्मनियूं ऐं नफ़रतूं ज़्यादातर पंहिंजे कास्ट, पंहिंजे भाइरनि, पंहिंजे माइटनि सोटनि अज़ीज़नि ते हिकिड़ी शाइरी मुंहिंजी लिखियलु आहे, उहा तव्हांजे नज़र पेश थो करियां। हो पंहिंजाई था दिल खे ॾुखोइनि धारियां ते न मयारा, उधारनि ते न मयारा। ओ पंहिंजाई था दिल खे ॾुखाइनि धारियां ते न मयारा, उधारनि ते न मयारा। पंहिंजा पंहिंजा थींदा आहिनि, कहिड़े चरीअ चयो पंहिंजा पंहिंजा थींदा आहिनि, हो कहिड़े चरीअ चयो हो रत जा रिश्ता रत था रुआड़ियूं धारियूं ते न मयारा, उधारनि ते न मयारा। ओ जियरी की जलन
था। मरण खां पोइ कम कहिड़े जियरे जे की जलन था। मरण खां पोइ कम कहिड़े जा पोइ धरन ते न मयारा ज़हुर इलाही रोए थो। रोई दुआऊं घुरे थो। ज़हुर इलाही रोए थो। रोई दुआऊं घुरे थो। सदाई हुजन खुश भली ना ॻाल्हाइनि धारन ते न मयारा धारन ते न मयारा। साईं मुंहिंजी आवाज अचे पई? आवाज़ तव्हांजो थोरो कटिजे पियो। फकीर साईं तव्हांजी तस्वीर तव्हांजी गुम थी वई आहे। तस्वीर ब्रेक करे वई आहे। हा ओ विच में काल अची वई न इन करे। काल अची वई। तव्हां वरी मूंखे रीजॉइन करियो। सर काल अची वई रीजॉइन करियो जी। वरी। जो वरी तव्हां मूंखे लीव थी पोइ रीजॉइन काल करियो वरी। विच में अची वई। मुंहिंजो रीजॉइन करियो। काल अची वई तव्हांखे। जी मूंखे साईं। बि काल आई आवाज़ घटि। रीजॉइन करियो तव्हां कटे पोइ वरी लीव थी पोइ वरी तव्हां मूंखे ॿीहर जॉइन करियो। ठीक है सर। ज़हूर सिंधी सां असां कचहरी करे रहिया आहियूं समन ट्राक शो में ऐं काल अचण जे करे संदसि तस्वीर जेका आहे सा गुम थी वई ऐं रीजॉइन करे थो त असां वरी ज़हूर सिंधी सां वधीक
अस्सलाम वालेकुम। काफी देर लगाई। वालेकुम सलाम। काफी देर लगाई छॾी ने। अगेन सलाम। हेलो। अच्छा थोरो पंहिंजो जेको तव्हांजी शुरू वारी जेका एज गुज़री उन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। बसि टाइम घणो थी वियो तमामु। यार काल अची मथां वरी काल अची तइलीम जेका बारे में ॿुधायो असांखे। शुरूआती तइलीम जेका तव्हां किथां हासिल कई ऐं केतिरो तव्हां पढ़ियल आहियो ऐं पोइ जॉब जे हवाले सां ई प्लस बाद में तव्हां सां वरी पहुची ॻाल्हाईंदासीं। ॿुधाए चुको आहियां, इंटर थियल आहे मुंहिंजी ऐं तालीम जंगशाही प्राइमरी स्कूल क्लास उहो बि जंगशाही प्राइमरी तालीम जेको उहो बि जंगशाही में हासिल कई। उन खां हाई स्कूल मैट्रिक ताईं जंगशाही में पढ़ियोसि। हुन खां पोइ हिते पंहिंजी कॉलेज में दाख़िला वरिती ऐं पोइ अॻिते कोन पढ़ी सघियासीं। उन खां पोइ हींअर आउं टेक्नीशियन तौरु कमु करे रहियो आहियां सिविल हॉस्पिटल में। साईं आवाज़ अचे आज़ान पई थिए मुंहिंजी? पई, आज़ान थी वठे। हा आज़ान पई थिए, आज़ान थी वठे। हेलो जी जी। ज़रूर साईं। सोशल वर्क जेको तव्हां कंदा आहियो उहो सोशल वर्क तव्हां पंहिंजे हिसाब सां कंदा आहियो या कंहिं एनजीओ सां वाबस्ता आहियो? पंहिंजे सोशल वर्क जे बारे में थोरो ॿुधायो। सोशल कम असां जॾहिं आऊं हुते नओं आयो हुउसि मकली ते त असांजो सोशल कम सां वाबस्ता जेको मीर नाथो खान जोखियो मुंहिंजो कज़न आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी समाजी तंज़ीम हुई प्रिंस आर्ट वेलफेयर सोसाइटी। उन तंज़ीम जे हवाले सां असां समाजी कमु कंदा हुआसीं, कयासीं। थेलेसेमा बीमारी वारे ॿारनि जे लाइ ब्लड मुहैया कयोसीं, कैंपूं लॻायूंसीं ऐं स्टेज प्रोग्राम में हिसा वरितासीं। ऐं उस्ताद याकूब कलोड़ो असांजो उस्ताद अदाकारी हवाले सां। उनमें अकरम ख़ासकली असांजो प्यारो दोस्त आहे, उहो बि असां सां शामिल हूंदो हो। अमीर बख्श मंगसी ऐं डॉक्टर जावेद भट्टी ऐं ॿिया काफ़ी सारा दोस्त हूंदा हुआ जंहिंजी असांजी ऐं कासिम भट्टी सोशल माण्हू असां गॾु कमु कयो ऐं असांजो सुठो ग्रुप हूंदो हो जेको असांखां पेची सघंदो हो। उन समाजी तंज़ीम जे हवाले सां असां इहो उहा रजिस्टर हुई भाॼी ऐं सोट नाथे मीर ख़ान जो पंहिंजो नाथो मीर नाथो खान जो साहब असां गॾिजी समाजी कम जे हिसाब सां जेको असांखां पेची सघियो असां कंदा वियासीं जहिड़ो असांजो हाल हो। ऐं अञा ताईं बि जेको माइट मिट या को वास्ते वारो को दोस्त यार मिलंदो आहे त जेको पेची सघंदा आहियूं, कंहिंखे रत वठी ॾियणु, कंहिंखे दवा वठी ॾियणु, कंहिंखे जेको असांजे वस में हूंदो आहे असांजे हाल सारो असां कंदा आहियूं। असीं वरी ॻाल्हि कोन था करियूं त असां उहो दोस्त तक़रीबन माण्हू तव्हां सां पाण ई असां किथे न किथे ज़िक्र कंदा असांजे कम जे हवाले सां। ॿियो साईं? ॿियो साईं हाणे ॻाल्हियूं तव्हां सां खोड़ सारियूं करणियूं पर पोइ टाइम पंहिंजो जेको पूरो थियो वरी तव्हांजे विच में डिस्कनेक्ट थी वियो आहे, कॉल बि अची वई। त जीअं तव्हां जी जी ॿुधायो त सोशल वर्क जे हवाले तव्हां स्टेट ड्रामनि तरफ़ बि तव्हां विया ऐं फनकारी बि कई। तव्हां फनकारी जे हवाले सां एल्बम तव्हां केतिरा कढिया हुआ? कहिड़ी कंपनी सां तव्हांजो कॉन्टेक्ट हुयो या कहिड़े मौक़े ते? ऐं हिन वक़्तु तव्हांजी जेका फनकारी आहे उहो जेका करियो पिया हिन वक़्तु करियो पिया या हिन वक़्तु हुनखे स्टॉप कयो अथव?
न हींअर तक़रीबन पहिरियों एल्बम मुंहिंजा तक़रीबन 5 खनि एल्बम अची चुका आहिनि। पहिरियों एल्बम नाज़ प्रोडक्शन मां आयो 2005 में, ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते फनकारी हलंदी वई, विच में कुझु ब्रेक थी वियो, ऐं उन खां पोइ तक़रीबन आउं सम्झां थो 2010 में हिकिड़ो वरी एल्बम कयो, ऐं 2012 में बि हिकिड़ो एल्बम कयो। ईअं आहिस्ते आहिस्ते उहो आख़िरी एल्बम थी वियो, छो जो सोशल मीडिया तेज़ थी वई तमामु, मोबाइलनि ऐं टच ऐं मेमोरी कार्ड अची वियो, जेको केस्ट जी दुनिया ख़तमु करे छॾी। केस्ट जो माहौल ख़तमु थी वियो, कारोबार ख़तमु थी वियो, ऐं तक़रीबन सुठा सुठा फनकार मेमोरी कार्ड अचण खां पोइ काफ़ी सारा घर वेही रहिया आहिनि, ऐं केस्टी माहौल ऐं फनकारी शोर ज़ोर हाणे सोशल मीडिया ते अची वियो आहे, जेको तव्हां चैनल तव्हांजे हथ में आहे मोबाइल, तव्हां टिकटॉक ठाहे छॾियो त वायरल थियो त वाह वाह। ऐं पोइ हाणे हिकिड़ो ॿ सॉन्ग कंदा आहियूं प्राइवेट सॉन्ग, कंहिं कंपनी जे थ्रू न, को दोस्त यार मिली वियो, कंहिं तंज़ीम जे हवाले सां को एल्बम मिली वियो, ऐं असांजा मोहतरम जनाब सरदार जाम बिजार खान जो नवासा अवेस गुराम खान जो एल्बम कयो आहे मूं, रईस ताज मोहम्मद जोखे जे यादि में एल्बम कयो मूं, ऐं असांजो समाजी कारकुन गफ़ूर जाखरो उनजे तंज़ीम जे हवाले सां हिकिड़ो एल्बम कयो, ऐं तक़रीबन आउं 250-300 गाना प्राइवेट करे चुको आहियां बग़ैर एल्बम जे, जेके हिकिड़ो ॿ टे चारि माना हाणे ईअं हले इहो सिस्टम पियो, हिकिड़ो ई सॉन्ग थींदो आहे। कंहिं फनकार जो एल्बम को माण्हू करे थो ऐं उनजो शो थिए थो त उहो यूट्यूब ते चाढ़ियो वञे थो, बाक़ी उहो केस्टी दुनिया और दौर ख़तमु थी वियो। ठीकु आहे साईं। अॼुकल्ह जेको दौर आहे उहो सोशल मीडिया जो दौर आहे, डिजिटलाइज़ेशन जो दौर थी चुको आहे। एडवांस टेक्नोलॉजी जेका आहे सोशल मीडिया तमामु अॻिते निकिरी चुकी आहे। फनकार जा मुख़्तलिफ़ जेके चैनल्स वग़ैरह पंहिंजा यूट्यूब ते चैनल ठाहिया विया आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू यूट्यूब चैनल ठाहिनि था। तव्हांजो एज़ ए फनकार जे हिसाब सां उन हिसाब तव्हांजो को चैनल आहे त तव्हां ॿुधायो असांखे हिन प्रोग्राम में, जीअं असांजा ॾिसंदड़ दोस्त जेके हाणे ॾिसनि जी था ऐं जेके बाद में ॾिसंदा उहे तव्हांखे तव्हांजे चैनल खे जॉइन करे सघनि, सब्सक्राइब करे सघनि। जी हा साईं, ज़हूर सिंधी जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब ते चैनल ठहियल आहे, उनखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। ऐं टिकटॉक ते मुंहिंजी 2 आइडियूं ठहियल आहिनि, काफ़ी फेमस आहिनि। टिकटॉक ते मूंखे शोहरत सुठी मिली आहे, यूट्यूब ते मुंहिंजो रुझान थोरो घटि आहे, ऐं टिकटॉक ते तक़रीबन इलाही सारा गाना मुंहिंजा फॉर ते हलिया आहिनि ऐं ठीकु ठाक नमूने सां हलिया आहिनि। काफ़ी सारा गाना मुंहिंजा टिकटॉक ते मशहूरु थिया आहिनि। यूट्यूब ऐं टिकटॉक जे हवाले सां जेकॾहिं असां इन ते थोरो ॻाल्हायूं त टिकटॉक ते जी जेको वग़ैरह अचनि था फनकारनि जा, जेको कुझु थो उहो लिमिटेड कुझु सेकंडनि जा हुजनि था, 25-30 सेकंड जा हुजनि था या 40 सेकंड जा हुजनि था। जॾहिं त यूट्यूब ते तव्हां पूरो पंहिंजो जी कलाम ॾेई सघो था, त इन खां बहितर न आहे टिकटॉक खे तव्हां गॾोगॾु तव्हां यूट्यूब ते तव्हांजा जेके तव्हांजो जेको ॻायल साईं कलाम आहिनि, सर, जेका तव्हांजी उहो बहितर नमूने माण्हू वटि अची मुंहिंजा सघे। काफ़ी सारा साईं मूं गीत रखिया आहिनि, यूट्यूब ते चैनल मुंहिंजो आहे, काफ़ी सारा सॼा गीत रखिया आहिनि, पर हींअर दौर कुझु अलॻि थी वियो आहे, डिजिटल दौर आहे, माण्हुनि वटि टाइम इलाही घटि आहे, सॼा गाना माण्हुनि वटि ॿुधण जे लाइ टाइम ई कोन्हे। बाक़ी डाउनलोड ई वारे उन्हनि खे कमु अचे थो, उहे कढंदा आहिनि, डाउनलोड करे ग्राहकनि खे मोबाइल में विझी ॾींदा आहिनि। बाक़ी हींअर जेको तमामु माना मसरूफ़ियात ऐं तमामु हिन टिकटॉक जो दौरु हले थो, ऐं सिर्फ़ु 30 सेकंड स्टेटस ते लॻाइण जे लाइ सॉन्ग हुजे, ऐं वधीक टाइम अॼुकल्ह कंहिं माण्हू वटि न आहे जो सॼा गाना वेही ॿुधी सघनि। हर को माण्हू मसरूफ़ आहे हिन महांगाई जे दौर में, ऐं तक़रीबन हींअर हलंदा 30 सेकंड या 60 सेकंड जो टिकटॉक ते गानो हुजे बसि, ऐं हिकिड़े गाने खे तव्हां 5 हिसनि में टुकड़ा करे टिकटॉक ते ई हलाइनि पिया माण्हू। टिकटॉक ते तव्हां भले रखो, पर मुंहिंजी बि तव्हांखे सलाह आहे तव्हां पंहिंजा गाना जेके आहिनि से यूट्यूब ते रखो। आख़िर टिकटॉक में माण्हू बेज़ार थींदा, वरी यूट्यूब तरफ़ ईंदा।
यूट्यूब ते वञा तव्हांजी शइ उते उहा मौजूदु हुजे, छो त इहो उते यूट्यूब ते जेका शइ वेंदी न सा ख़तमु कान थींदी, उहा पई हूंदी तव्हांजे हिन में तव्हांजो जेको चैनल आहे उन चैनल पे हूंदी। अच्छा, इन खां टिकटॉक या यूट्यूब चैनल, फेसबुक, इन खां अलावा हिकिड़ो सोशल मीडिया ते हिकिड़ी ॿी शइ आहे जेका तमामु घणी अॼुकल्ह हले थी, जंहिंखे असां ग्रुप या व्हाट्सअप चऊं था। ऐं व्हाट्सअप ग्रुप्स जेके अॼुकल्ह ठहनि था जी जी मुख़्तलिफ़ उन हवाले सां, व्हाट्सएप ग्रुपनि में एडमिन बि आहियूं, जे हलायूं था, ऐं किथे असां एड बि थियल आहियूं। त अॼुकल्ह जेको व्हाट्सएप ग्रुप हले थो, ऐं व्हाट्सएप ग्रुप में जेका गुफ़्तगू हले थी, जेका कचारी हले थी, ऐं जेको व्हाट्सएप ग्रुप जे मक़सद लाइ ठाहिया वञनि था, ऐं उन मां तव्हां केतिरो मुतमिन आहियो हिकिड़े व्हाट्सएप यूज़र या सोशल मीडिया यूज़र? त आया जे सवाल इहो आहे त जेके ग्रुप ठहनि था व्हाट्सएप जा, उन्हनि ग्रुपनि में कहिड़ियूं ॻाल्हियूं हुअणु खपंदियूं, मक़सद जे ग्रुप जो जेको आहे उहो हुअणु खपे, या उन खां अलावा इहो जेको असांजे समाजी हवाले सां माशीअ ते हिन जो केतिरो असरु थिए थो? साईं, व्हाट्सएप सुठो हिकिड़ो अमल आहे, सुठो हिकिड़ो हिकिड़ी इजाद आहे ऐं दुनिया खे राब्ते में रखण जे लाइ। ऐं नंबर काफ़ी दोस्तनि जा हलिया वेंदा आहिनि, व्हाट्सएप ज़रिए पाण वटि रखिया हूंदा आहिनि, ऐं उहो नंबर बि पाण खे मिली वेंदा आहिनि। ऐं कम जे हवाले सां को दोस्त डिस्टर्ब आहे जेको कॉल तव्हांजी नथो खणे, व्हाट्सएप जो मक़सदु इहो आहे कॉल रिकॉर्ड कराइणु। तव्हां वॉइस छॾे ॾियो पंहिंजी, दोस्त जॾहिं टाइम मिलंदो फारिग थींदो तव्हांजी वॉइस लाज़मी ॿुधंदो ऐं तव्हांखे जवाबु मोट में मिलंदो। लाज़मी कोन्हे तव्हां व्हाट्सएप ते हुनखे वीडियो कॉलियूं करियो, ऑडियो कॉलियूं करो, शायदि उहो मसरूफ़ हुजे, जीअं पाण हींअर मसरूफ़ लॻा पिया आहियूं, दोस्त पाण खे ॻाल्हाइण बि कोन पिया छॾनि, को कॉल पियो करे, को ऑडियो कॉल, को वीडियो कॉल। त व्हाट्सएप जो मक़सदु हूंदो मैसेज छॾियो साईं, तव्हां पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे छॾियो, दोस्त फारिग थींदो, तव्हां सुकून सां वेही तव्हांजो वॉइस ॿुधंदो, तव्हांखे जवाबु ॾींदो। ऐं असल में इहा मसइलो आहे। ऐं काफ़ी सारा ग्रुप ठही विया आहिनि व्हाट्सएप ग्रुप, जंहिंमें हाणे पहिरीं शुरूआति में सिंध जे हवाले सां हूंदा हुआ, सिंध जीअं सिंध फलाणो फलाणो फलाणो, हाणे त वरी कास्ट ते अची विया आहिनि। आल सिंध जोखिया ग्रुप असांजो जोखियनि जी कास्ट ते तमामु सुठो हले पियो। हर बिरादरीनि जा हाणे अलॻि अलॻि समन जा अलॻि थी विया आहिनि, ग्रुप ठाहे वेठा आहिनि। ऐं पोइ जेके बि हाणे हिन में को ग्रुप में छॾे थो मैसेज त बाबा फलाणे माण्हू खे फलाणी जॻह ते रत जी ज़रूरत आहे, ऐं सोशल मीडिया तमामु तेज़ तर थी वई आहे, को मैसेज अचे थो त उहो फौरन ॾिठो वञे थो, या हिकिड़ो मैसेज बार बार व्हाट्सएप ते अचे थो, पुराणो थी वञे थो, बार बार हले पियो। इहे मसइला आहिनि। बहरहाल असल में आहे राब्तो, हिक ॿिए सां राब्ते में रहण जे लाइ व्हाट्सएप बि लाज़मी आहे। ऐं समाजी कमु पाण जीअं हुनखे इस्तेमालु करियूं त करे सघूं था, चाहे सुठे तरीक़े सां करियूं, चाहे ख़राब तरीक़े सां करियूं, चाहे कंहिंजो नंढो ख़राब करियूं, चाहे कंहिं ग़रीब खे कमु अचूं, उहो पंहिंजे मथां आहे। ग्रुप लाज़मी कोन्हे 250 माण्हू पूरा हुजनि, 50 माण्हू बि सुठो कमु करे सघनि था व्हाट्सएप ग्रुप जे हवाले सां। 50 माण्हू बि थोरा कोन्हनि, इलाही आहिनि। ज़्यादातर माण्हू 50 माण्हू जो ग्रुप इलाही आहे, 250 माण्हू नथा टाइम ॾेई सघनि। सोशल जी मीडिया जे साईं। हवाले सां जेको अॼुकल्ह जेको सोशल मीडिया जो इस्तेमालु आहे, जेको सोशल मीडिया यूज़ थिए थो, उन मां तव्हां केतिरो मुतमिन आहियो? उनजे बारे में तव्हां कहिड़ी जी जी जेके यूज़र हलाईंदड़ आहिनि सोशल मीडिया, उहे कहिड़े नमूने हलाइनि, उनखे कहिड़े वे ते वठी वञणु खपे, कहिड़ी हलाइणु खपे, जीअं उहो कारआमद साबित थी असांजे माशरे लाइ? छो त सोशल मीडिया जे साईं, करे असांजे माशरे में सोशल तमामु मसइला हल बि थियनि था ऐं घणा मसइला पैदा बि थियनि था, त उन में छा करणु खपे? साईं, सोशल मीडिया खां वॾा फ़ाइदा मिलिया आहिनि पाण खे, फ़ाइदा मिलनि पिया। सोशल मीडिया ऐं मोबाइल पाण खे, हाणे स्कूल बंदि थी था वञनि कोरोना जी वजह सां, त पाण खे इहो मोबाइल कमु ॾिए पियो, इहो सोशल मीडिया कमु ॾिए पियो, घर वेठे पंहिंजा ॿार पढ़नि पिया, ऑनलाइन हुननि जी क्लास हले पई, ऐं इहा वॾी पंहिंजे लाइ सहूलियत आहे सोशल मीडिया। ऐं सोशल मीडिया कंगाल खे अमीर बनाए छॾियो आहे, अमीरनि खे कंगाल बनाए छॾियो आहे। सोशल मीडिया इहा चीज़ आहे। जीअं मिसाल ॾियूं था तव्हांखे, असांजा सिंगर 15 लख ते अची पहुता हुआ, हिकिड़े एल्बम जो 15 लख रुपया वठंदा हुआ,
हाणे उन्हनि खे केरु 50,000 रुपया ॾियण लाइ तयारु कोन्हे, अमीरनि मां कंगाल। हिकिड़ो आम माण्हू तव्हां असदुल्ला खोड़े खे ॾिसो, उहो त मौलवी आलम आहे, पर मामूली ॻाल्हि जे करे अॼु ॾिसो किथे आहे, किथे पहुतो आहे। सोशल मीडिया तमामु तेज़ तर सुठी थी वई आहे, ऐं असांखे कंहिं केस्ट कंपनी जो थोरो या असांखे कंहिं टीवी चैनल जी ज़रूरत न आहे। असां ॾे चैनल पंहिंजो असांजे हथ में आहे। असां ॾे को फन आहे, असां ॾे को टैलेंट आहे, त असीं पाण हिन मोबाइल जे ज़रिए अॻियां निकिरी सघूं था। असां जे अॻे वेंदा हुआसीं, चैनल वारनि खे मिथो कंदासीं, बाबा असांजो गानो चैनल ते हलायो, त हाणे चैनल असांजे हथ में आहे बाबा। सोशल मीडिया असांजे हथ में आहे। किथे बि का नाजाइज़ी थिए थी त फौरन उन ते अमल थिए थो, एक्शन थिए थो, दुनिया ॾिसे थी। सोशल मीडिया खां पाण खे फ़ाइदा थिया, नुक़सान को कोन्हे। बहरहाल हाणे हुनखे पंहिंजो इस्तेमालु करण जो तरीक़ो कुझु अलॻि आहे। बसि जेको जहिड़े हिसाब सां इस्तेमालु कंदो हुनखे ओड़ा फ़ाइदा मिलंदा। ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कंदा त उहो ग़लति ई वेंदो, ऐं हुनजो नतीजो ख़राब बि आहे। सोशल मीडिया जो रिकॉर्ड खाली तव्हां वटि मूं वटि न आहे, हिन जो मथे ताईं रिकॉर्ड आहे, रिकॉर्ड निकिरी सघे थो। तव्हांजी कॉल रिकॉर्ड थिए थी छा? तव्हांजी वीडियो कॉल रिकॉर्ड कोन थींदी? तव्हांजी वॉइसूं कोन रिकॉर्ड थींदी हूंदी छा? मोबाइल जी कॉल रिकॉर्ड थिए थी। ते आऊं दोस्तनि खे इहा ई इल्तिजा कंदुसि त महिरबानी करे ऐं दोस्तनि सां मोहबत सां पेश अचो, ऐं सोशल मीडिया ते अहिड़ियूं शयूं रखो जेको अॻियां अव्हांखे को नुक़सान न पहुचाइनि, अव्हांजे फ़ाइदे में हुजनि, ऐं उन मां अव्हांखे फ़ाइदो हासिलु थिए। ऐं हिन सोशल मीडिया मां फ़ाइदो वठो, फ़ाइदो हासिलु करियो, पंहिंजा बचड़ा पढ़ायो, ऐं बचड़नि खे तालीम ॾियो, सुठी तालीम ॾियो, सुठी तरबियत ॾियो, ऐं सुठे माहौल में रखो, ऐं पंहिंजे बचनि ते नज़र रखो। असांजो जेको ही मक़सदु ठीकु हूंदो आहे आहे, साईं? जेको इंटरव्यू सीरीज़ जो मक़सदु जेको असांजो आहे उहो बि इहो आहे। ऑनलाइन असां हींअर रिकॉर्डिंग करियूं पिया न, इहा असांजी जेका असां हाणे इहा फॉर एवर रिकॉर्डिंग इहा हिनजे फेसबुक जे मेमोरी में हली वेंदी। असांखे हिते अहिड़ी ॻाल्हि करणु जी खपे, भाउ। अहिड़ी इस्लाही ॻाल्हि करणु, असांखे माण्हू खे फ़ाइदो थो अचे। त जेका शइ रिकॉर्ड थी वई, ऑन रिकॉर्ड अची वई, उहो वरी ऑफ रिकॉर्ड न थींदी आहे, उहो थींदी। जेके असांजा सोशल इस्तेमालु कनि था, सोशल मीडिया इस्तेमालु कनि था, जी व्हाट्सएप जी ग्रुप इस्तेमालु कनि था, जेको कुझु कनि था, त उन्हनि सभिनी दोस्तनि खे तव्हांजे तवसत सां इहो पैगाम असां पहुचाइणु चाहियूं था त इहो उन तव्हां जेको इस्तेमालु आहे न, उहो मुस्बत अंदाज़ में करियो, बहितर करियो। जीअं अॼु असां ऑनलाइन आहियूं, पंहिंजो मोबाइल जे ज़रिए, तव्हां पंहिंजे घर वेठा आहियो, पंहिंजे घर वेठो आहियां, असां कनेक्ट आहियूं, हिक ॿिए सां कनेक्ट आहियूं। केतिरा ई माण्हू असां गॾु कनेक्ट थी चुका आहिनि हिन वक़्तु, असांखे ॾिसनि पिया, जेके बाद में असांजो इंटरव्यू वग़ैरह ॾिसंदा। त इहो प्लेटफॉर्म आहे, उनखे सुठे वे में, सुठे तरीक़े सां इहो सभिनी खे, जेके व्हाट्सएप ग्रुप्स असांजा जेके व्हाट्सएप ग्रुप, उन्हनि व्हाट्सएप ग्रुपनि खे उन्हनि मक़सदनि ख़ातिर ई इस्तेमालु करणु खपे। उनमें जहिड़ा जॻहनि खां फसाद करण खां जेको सो पासो करणु खपे। पंहिंजे जेके माण्हू आहिनि उन सां कनेक्ट रहो। तव्हां उन्हनि माण्हुनि जी जेको जेकॾहिं तव्हां उनजी हेल्प कोन था करे सघो, त उन्हनि खे तव्हां हिकिड़ी सुठी सलाह ॾियो, इहा बि हिकिड़ी क़िस्म जी हेल्प आहे। त असां हाणे जो टाइम बि घणो थी वियो आहे, तव्हां हिकु फनकार आहियो, पहिरियां तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कलाम ॿुधायो, हाणे असांजी फरमाइश ते असांखे हिकिड़ो आख़िरी कलाम जेको तव्हांखे यादि हुजे उहो तव्हां ॿुधायो असांखे, त पोइ असां तव्हां हिन प्रोग्राम खे वाइंड अप कयूं। जी जी हा, त जेकी फरमाइश तव्हां करियो, या जेको असांखे यादि हुजे उहो ॿुधायो। फनकार खे पंहिंजी मर्ज़ी हुजे त फनकार पंहिंजी मर्ज़ी ते सुठी फनकारी कंदो। न, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। ऐं मुंहिंजो रूहानी उस्ताद रहमान मुगल सरमद सिंधी, ऐं उनजी शाइरी, उनजी ॻायल गीत तव्हांखे ॿुधाईंदुसि। ओ बेरंग बिरह जी बाज़ीअ ने, ओ दिल पंहिंजी हारे वेठासीं, बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिल पंहिंजी हारे वेठासीं, जाग
उजामी वेई हुई ओ जाग उजामी वेई हुई साबी हर बारे वेठा सी बेरंग बिरहजी बाज़ीअ में दिल पंहिंजी हारे वेठा सी हो जाम महफिल हुई मस्तानन जी जिथे जाम मथा थे जाम हलियो ते महफिल में नोश करे हिक रात गुज़ारे वेठा सी बेरंग बिरहजी बाज़ीअ में दिल पंहिंजी हारे वेठा सी। ठीक है मुझे साईं। जबरदस्त, लाजवाब। ऐं असांखे वरी जॉइन कयो आहे मांझत मां असांजो दोस्त आहे रफ़ीक मला साहब, पाण टीचर आहिनि, उस्ताद आहिनि ऐं पाण लाइव प्रोग्राम हलाईंदा आहिनि। रफ़ीक साईं ख़ैर थो घुरे असांजे सिर जो। रफ़ीक साईं असांजे तरफ़ां बि अलाह साईं तव्हां तरफ़ ख़ैर करे, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। ज़रूरु साईं आख़िर में असांखे जे तव्हां नात शरीफ़ जी ॻाल्हि कई, तव्हां नातूं वग़ैरह थोरा पढ़ंदा हुआ शाही में, उन हवाले सां जेकॾहिं ॿ बोल के नात शरीफ़ जा तव्हां लास्ट में असांखे पंहिंजे प्रोग्राम खे हवाईंदो। जी जी हा बिल्कुल ॿ बोल ॿुधाईंदासीं। जंहिं कचारी में हो वह जंहिं कचारी में वह उन मदी जी 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 मुंहिंजो जंहिं कचारी वह में वह शुरू कई मदीना ओ दरबार आली किरोणे अचन था दर ते सवाली ओ किरोणे अचन था दर ते सवाली ओ वह वह मदीना हो प्यारा मदीना ओ मिठे मुस्तफा जी महलात तो में मिठे मुस्तफा जी महलात तो में वसेर मवारी बरसात तो में नाहे रहमतन खा जगह कब खाली किरोड़े अचन था दर ते सवाली हो किरोड़े अचन था दर ते सवाली ओ वह वह मदीना हो प्यारा मदीना वह वह मदीना दरबार आली। सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। महिरबानी, लख लाइक तव्हांजा। आख़िर में असांखे जॉइन कयो आहे वसीम जान जोखियो। वसीम वेरी महिरबानी, थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे जॉइन कयो। वेरी गुड, गुड वर्क। वरी महिरबानी वसीम जान तव्हांजी, लख कुर्ब। ज़हूर साईं जे वॾा कुर्ब। दोस्तो मूंसां गॾु अॼु मौजूदु हुयो असांजे मखलिस ठटे ज़िले सां मखलिस दारुलकंदर ज़हूर इलाही जोखियो ऐं ज़हूर सिंधी जे नाले सां पाण फनकार आहिनि ऐं यूट्यूब ते संदन चैनल मौजूदु आहे ज़हूर सिंधी नाले सां। टिकटॉक ते संदन 2 आइडियूं ठहियल आहिनि, तव्हां हुनखे जॉइन करियो, तव्हां सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो ऐं हिनजी सपोर्ट करियो। असां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिठो ऐं असांखे बर्दाश्त कयो, 40 मिंट बर्दाश्त कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी ॿिए के दोस्त सां गॾु मिलंदासीं, नए महिमान सां गॾु। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।